पुट औलाद में जो तू कदम खणदे पर दुश्मन माट करे कोन वेंदा। बाबा मुझे भाउ खे मारे छॾियो अथनि न, छा कंदा? वध में वध मूंखे मारींदा न। जाबिर खान तुझो भाउ कासिम वली मोहम्मद जे लाच दे जान सूपो करे वॾा राग रूप लगा पियासीं। जॾहिं न असांखे ॾिठे ख़बर थी छा थो करे, असांखे ॾिसी वरी सेरनि में पुट शुरू थी वियो। अञा कुझु ॿियो ॿुधणु चाहीं थो? अरे रुंडा, मुंहिंजो भाउ मुसीबत में न हुजे ऐं जे मां मजबूर न हुजां, तो वारो छोरो जेके लफ़्ज़ ॻाल्हाए थो न, निड़ीअ ते न लही मारे छॾियांसि। सवाल खणी जो कासिम ख़ौफ़ में कंहिं जॻह ते बंदि थी वेंदो, पर इहो हमरा ज़रूरु आज़ादी सां घुमंदो रहंदो। इहा हिकिड़ी कड़ी आहे जेका तोखे कासिम ताईं पहुचाए सघे थी। बसि मां सुभाणे ई हिन कम जे पोयां लॻां थो। अला कंदो त ॾींहं ॿिनि में इहो कासिम तव्हांजे क़दमनि में हूंदो।